مدبریں چھوڑ الحمد لله رب العالمين صلی اللہ علیہ وسلم والصلاة والسلام على سيد الأنبياء والمرسلين سيد الأولين والآخرين قائد المهر المهجرين نبينا محمد وآله وأصحابه أجمعين أشهد أن لا إله إلا الله وأشهد أن محمدا عبده ورسوله أما بعد أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم وقضى ربك ألا تعبدوا إلا إياه وبالوالدين إحسانا سبحان الله صدق الله مولانا المعين صلی اللہ إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا ومولانا نبينا محمد وآله وأصحابه أجمعين يا رب آقا صلی شکر گزار تمام دکھ کی میں مسافر سے کیا میرے دکھ میں ملا خود آیا اللہ واسطے کی جب میں روبرو کی یا فون کے ذریعے میسیجنگ کے ذریعے مسافر کے سامنا سے جماعت کے وزیر لکھے والے ذہنوں پر بھی زندگی میں جتنی بھی عبادتیں عمل صالح کیا ہے وہ سب کا یہ عمل کے نام بخشے کی جزا خیر عطا فرمائے کریم و صالح عمل کے بہتر تجربہ عطا فرمائے معاون ختم چاہوں عملیوں میں دنیا کے اندر
اگر بے لوس محبت آئے تو ابھی عمر جی دنیا کے اندر اگر مقبول دعاؤں آئیں تو ابھی عمر جی ابھی میں کوئی مرتبہ ہوا پیر ماں کی دعا اپنے اولاد سے لگی ہے جو نبی کی دعا کو نہیں بابا صاحب نے اللہ کا کام میرا مرشد ہو گیا استاد ہو گیا سب بن گئی ناکام ہو گیا کام ہو گیا میں سے نو بھائی منگا جی دعا برا تو ہاتھ کھڑا تو کرم مجھے دعا برا تو کرم دے دعاؤں نگاہیں منہ نہ صورت نصیب کام کو ڈساں تو ساری دنیا میں منہ جڑو قدرت میں مجھے متا لاکھ ہزار مہربانی ابھی دعاؤں جیجل اما کی شفقت جی میرا قبلہ والد کریم رحمت اللہ علیہ اللہ کا ولی ہوا یہ مجھے اما صاحب وقت کی عارف عابد صالح ولی منہ کدیں پہ اما صاحب کے نہیں تو کو نماز چلی ہوئی کدیں تہجد چلی ہوئی پیری میں بیماری کی حالت میں تہجد نماز پابند سے پڑھنا زندگی آخری کی ہوئی صبح جو فجر کی نماز پڑھی با وضو بیٹھی اے اللہ جو ذکر کردے کردے اللہ جو نالو وٹھندے وٹھندے کردے با وضو موت شہادت با وضو موت شہادت صبح کے وقت میں فجر کی نماز پڑھی اللہ کے رحمت جو وقت ہو کہ کرن جہڑی ہوں کہ نہ کرن جہڑی ہوں پر آپ کے لمحہ اشاروں سمجھی ٻڌائیں اجو کھین اللہ تعالیٰ وہ اعلیٰ مقام فرمائے وہ زبان میں بیان نہیں کر سکتے خدا رحمت کنتی عاشقان پاک تین چار اللہ کی رحمت کو ہے برکتوں ہیں انہوں نے پاک وجود کی بچوں نبی ہوجے یا ولی ہوجے یہ تو اللہ جو مقرب بانو ہوجے
اور ان کے لائے بھی ابے امڑ کی حیثیت اہمیت وڈو درجو رکھے حتیٰ کہ امام الانبیاء حضرت حبیب کبریا کائنات میں مجھے محبوب جڑو تے نچو نتیجے حضور علیہ السلام جنہیں اما دیجل کے مزار انور سے آیا ہے حدیث کا لفظ ہے فبکا و ابکا من حول حضور جن خود کرنا پر جیکی بھی حضور اسا گڈ صحابی ہویا کوئی گھر رڑیوں کرے ہو ابکا من حول جیکے بھی حضور جن کے گزاری بیٹھل ہویا حضور جن کے روڑ کے ڈسی محبوبن کریمن جے روڑ کے ڈسی کرے انہن کے روڑ اچھی ویو ہزار و قطار اللہ جو نبی بھی روئے تو صحابہ کرام روئے یہ سائنجن جی حقیقی اما ہوئی جکا سیدہ آمنہ سائن رضی اللہ تعالیٰ پر اما حلیمہ جے حضور جن کے کھیر پیاری ہوئی کمی پیاری ہوئی رضائی ماں اصل دو میرے کھیر پیار ہوئی جن مکی جو شہر فتح کیوں 10,000 لشکر وٹی مجھا سونا حبیب مکہ المکرم کے فتح کرنا فتح کیوں مکو حضور جنونی مکے کا 25 کلومیٹر باہر جرانا تے خیمہ تھوڑے نہیں گئے 17 نہیں بیٹھا ہے صحابہ کی خبر کبھی چھو حضور جن بیٹھا ہے 17 نہیں جو وقت جرانا میں بیٹھا حالانکہ جے مقصد جے لایا مکو فتح تھی ننجو فوج جو ٹکڑیوں موکلیوں کہ کہڑے قبیلے دے کہڑے قبیلے دے قوات کی ہوئی تاں جو حضور جن کی اما حلیمہ سائن جو قبیلو بنو سعد میں فتح ہے قبیلو بنو سعد جا اموال غنیمت بھی آیا مرد قیدی کی آیا عورت کو قیدیان کی آئی جن پر مال غنیمت ہوتا حضور جن تقسیم کرنا گیا مجاہد میں غلامن میں حاجت مندر میں حضور جن بیرائی دا گیا 17 نیتے جٹھتی سوال میرا کپڑا مہارانی جی عورت سیدہ حلیمہ رضی اللہ مجھے محبوب جی رضائی ماں آئی ہے جن مل حضور جن کی نظر پیا بنی جہان جو سردار اٹھی حبیب کریم استقبال دے لوٹی بچا پنجے کھلن دی چادر مبارک اللہ نے بچھایا یا رسول اللہ یا رسول کہ نواں صحابی ہویا کوئی پچھلے کیا پرانا صحابہ یا بڑی کیا ایسا یا نبی مجھے جو ہے احترام میں اٹھی چھوڑا پنجی چادر بچھائی میں آیا یا عورت تیرا یہ بڑی کیڑی کچھ نصیب ہے پرانا صحابی چل جاتا دیکھا سمجھ یا عام عورت نائے مجھے محمد کریم دی رضائی ماں قربان یا رسول اللہ 10,000 صحابہ نے سامو حضور جن جو یہ عمل امت کے تعلیم ہوئی تا اما ماں نبی آیا توجہ قائد آیا کمانڈر ان چیف آیا ریاست مدینہ جو حاکم آیا فوج جو کمانڈر آیا سب کچھ پوچھوں آیا اللہ جو محبوب آیا عرش اللہ دے ولی رب سا بنا پردے دے دیدار کرے رب سا گفتگو کرنے والوں ہے وہ جو مقام پہنچی جائے تھے اما جی جلتا سائن بخان کا اما کیا چڑھتی ہوا اسی مجھے قبیلے کہ مجھے غلامن فتح کے ہوا مرد قیدی ہیں عورتوں قیدیاں ہیں
مجھے قبیلے والوں سے چڑھوا تو محمد مصطفیٰ رشتن جو ہو خیال کرو مجھے سفارش بنایا ہے جو بچو تسانی سفارش کرتا سجا کہ مانو کہ جڑی عورتوں آزاد تھی حبیب کریم فرمایا تھا اما 17,000 رانا میں بیٹھو ہی پہنچے گا مجھے خبر نہیں تو مجھے اما ضرور ہی قربان یا رسول اللہ تجھے والدین کے احترام کرن یا تعلیم ڈیڑھ کا مقصد کی وجہ سونے حبیب دنیا والوں کے سبق سکھایو امڑن جو احترام ہی کرو حبیب الکریمن پیری پنجا جے بنو ہاشم جا صحابہ کرام بنو ہاشم والا پنج جو سائیں جو قبیلو ہوئے انہوں کی گھرائی فرمایا تو وراثت میں مجھے اما حلیمہ جے اموال جی تمام جے حصے میں آیا واپس کیا حکم ملی ہو واپس کی گیا کہ بھی مرد کے جائیں عورتوں آزاد تھی ہوں بیا صحابی نے کہ بین قبیلن جا ہویا انہوں عرض کیوں دے یا رسول اللہ اموال غنیمت تا اساں جے حصے میں پایا ہے تمام صرف بنو ہاشم کھائے حکم ڈنو چا اساں تو غلام کھائے اساں تو جی فرما برداری نہ کندا حبیب اساں کے حکم کیوں اموال غنیمت کے اساں جے حصے میں آیا تو اسی واپس کیو اور تھوڑا جلدی کیو مجھے امڑ سفارش کی ہے ان طرح جو واقعہ ہے ان اما حلیمہ جی نیانی ہوئی بی بی شیما جیکا حضور جنگی کھن شریک بھیڑ بابو بن کریم سا گھر کھیر پیندی کہاں آکے بدھوا تو جنہیں اما حلیمہ سائن ہکڑو سجو پاسو حضور جن کے پیش کیو سائن کھیر کماؤ کروائے وری کھبو پاسو نہیں سائن کھیر نہ پیتو کوشش کی پر نہ جو حضور جن عبداللہ بارا ہویا تو موسیٰ گھر انہیں تھنج میں پیو کو شریک آئے وہ حضرت بی بی شیما رضی اللہ تعالی عنہ دیکھا حضور علیہ السلام دی تھنج شریک بھیڑ کہ بے غزوے جو موقع تھے بی بی شیما آئی تو حضور جن کے خیمے میں ہویا چوتھاری اصحابی پہرے دار بیٹھا ہویا چوکی دار بیٹھا ہویا خبردار کہ ویچو چڑھنے کا جن میں بی بی شیما آئی کوئی سادڑو لباس پرانی کی عورت جن میں ویچو آئی تو صحابہ روکیو تو بی بی شیما حقل کرے چو تو اے پہرے دارو انا اخت نبیکم ماتا جے نبی دی بھیڑ ہے خبردار میں تو آواز حضور جن خیمے میں بدھو اے نہ ڈرپڑ جو واقع ہوئے وہ نہ ڈرپڑ جو یادگیر حضور جن کے اچھی ہو خیمے میں جلدی باہر نکلا فرمایا مجھے بھیڑ کے نہ روک دو مجھے ادھی جو رستوں نہ روک دو مو آواز سجا تو مجھے بھیڑ شیما نے میرا دوستو مائروں تمام بھلی آفیسر تھی ونو امیر تھی ونو تمام پیر تھی ونو تمام وکیل تھی ونو وزیر تھی ونو وقت جا بادشاہ تھی ونو پر یاد رکھو اما جی عزت نہ چھڑجو اما جو احترام ان میں کوتا ہی نہ کجو اما ہے ابو حضرت امام حسن رضی اللہ تعالی عنہ سیدنا امام حسن پنجی اما سائن سیدہ خاتون اطہر فاطمہ الزہرا سکھلے مانی گٹ نہ کھائیں گا تو کہ پوچھن تو اما سا مانی گٹ نہ کھاؤ
فرمایا سب ایک گال دے کرے ڈجاں تو مانیت رکھی ان میں कंहिं शइ ते अमड़ जी नज़र पई हुजे मथां उन जी दिलि घुरंदी हुजे त इहा शइ मां खावां ऐं मां खणी वठां इन ॻाल्हि जे करे मथां मुंहिंजी अम्मा जी दिलि चाहींदी हुजे मिसाल प्लेट में बूटी रखी आहे या कचिरो रखियो आहे मथां अम्मा जी दिलि चाहींदी हुजे इहा शइ मां खावां ऐं मां अॻु वाट खाई वेहां इन जे करे अदबन पंहिंजी अम्मा सां गॾु न खाईंदो इहा ॻाल्हि मूंखे पसंदि न आहे जो अम्मा जेका शइ पसंदि करे वरी उहा मां खावां इमाम हसन हज़रत मोहम्मद बिन हनफिया जेको हज़रत मौला अली जो फर्ज़ंद हुयो बीबी हनफिया जे वतन पाक में अमा खातून जन्नत का सवाल हज़रत अली से ॿियूं बि शादियूं कयूं हुयूं मौला अली जो इहो फर्ज़ंद हुयो मोहम्मद बिन हनफिया पंहिंजी जेका अमड़ दीजल हुयसि न हनफिया हीअं खितमी हूंदी हीअं अॼुकल्ह साबुण हणिजे थो त खितमी हूंदी हुई जंहिंसां मथे जा वार धोईंदा हुआ अरबनि में दरबो हुयो गुल ख़ैर बि दरबो आहे खितमी बि दरबो आहे उहा खितमी खणी ऐं पंहिंजी दीजल अम्मा जो मथो पाण धोईंदो हुयो हज़रत मोहम्मद बिन सैयदना अबू हुरैरा जी जीअं तव्हां ॻाल्हि ॿुधी पंहिंजी अमड़ कुराड़प में कमज़ोर थी वई नहीफ़ थी वई त उनखे बशरी हाजत जे लाइ हमाम ॾे काकूस ॾे पंहिंजे कुल्हे ते खणी ईंदो हुयो खणी पंहिंजे बदन ते पाण खणी कुठारक में या कंहिं महिल कुल्हे ते खणी अम्मा साईं जी हाजत पूरी कराईंदी ॻाल्हि पर हज़रत अब्दुल्ला बिन मसूद आहे ॿियो असाबी आहे उनखे हिकिड़े माण्हू अर्ज़ु कयो साईं मां पंहिंजी अमड़ खे मुंहिंजी अमड़ कमज़ोर आहे कुल्हे ते खणी मूं उनखे काबे जो तवाफ़ करायो आहे सफ़ा मरवो करायो आहे मूं अम्मा जो हक़ अदा कयो अम्मा खे उमिरो करायो काबे जो तवाफ़ करायो उनखे सफ़ा मरवो टोड़ायो मूं अम्मा जो हक़ अदा कयो पाण मुड़किया फरमायो त तो हिकिड़ो उमिरो करायो आहे हिते तो अम्मा जो हक़ अदा कयो वेठो जेकॾहिं ज़मीन जे आख़िरी किनारे ते तुंहिंजी माउ हुजे हा उनखे कुल्हे ते खणी अचे मुकमिल हज कराई हा हिकिड़ो न ॿ न 4 न 100 हज कराई हा त बि अम्मा जी उहा हिकिड़ी राति जेका तोखे ॾिनो हुयई उनजो हक़ नथो अदा कयो अम्मा जो हिकिड़ी राति जो हक़ नथो अदा कयो जंहिंखे अमड़ जेरी आहे अबो जेरो आहे वक़्तु अथव भाग अथव ख़िदमत कजो उनजूं दुआऊं वठिजो जेकॾहिं रंज आहिनि नाराज़ आहिनि त उन परचायोसि त मोटी पहिरियों कमु कीअं वञी कजे पंहिंजे अॻे मां राज़ी थिए पर जेकॾहिं गुज़ारे विया आहिनि त उनजे मज़ार ते वञो उन शरीफ़ पढ़ी बख़्शो उनजे हक़ में दुआऊं घुरो ऐं उन्हनि खे ख़ैर ख़ैरात सां ऐं तिलावत सां ईसाले सवाब सां उन्हनि खे यादि रखिजो ऐं जेका पीउ माउ जी ख़िदमत अथव सा सभु उधारी आहे पीउ माउ जी ख़िदमत सभु उधारी आहे जेका तव्हां अॼु ख़िदमत कई इन जो सुभाणे तव्हांखे दुनिया में ई बदिलो मिलंदो आख़िरत में त नेमतूं मिलंदियूं ई मिलंदियूं पर दुनिया जे अंदरि उनजो मुआवज़ो तव्हांखे ज़रूरु मिलंदो दोस्तो उन्हनि जूं दुआऊं वॾी नेमत आहे मां जूं दुआऊं तव्हांजे लाइ जीअं को माण्हू कुटंदड़ हुजे उनखे रसी ॾेई छिके ॿाहिरि कढिजे पीउ माउ जूं दुआऊं तव्हांखे ईअं गिरदाबनि में जा कुननि मां कढी मैदान ते सलामती वारी ॻाल्हि अजीब ॻाल्हि आहे
अम्मा साईं जी का कशिश हुई मां ॿ ॾींहं अॻु में ॿाहिरि मुल्क में हुयुसि, ॿ टे ॾींहं अॻु में मुंहिंजी तबियत ठीकु न हुई। उते उहो स्पेशलिस्ट हुनखे ॾेखारियो, तबियत हुन चयो त अॼु जो तव्हां दाख़िल थी इमारात में अस्पताल में दाख़िल थियो ऐं तव्हांजो ख़ुदा ॼाणे कहिड़ा ॿुधाईंदे इलाज थींदा। हाणे अस्पताल में जो दाख़िल थिया त 2 ॾींहं लॻनि, 4 ॾींहं लॻनि, 8 ॾींहं लॻनि, डॉक्टर जी मर्ज़ी आहे। त मूंखे अमड़ जी कशिश एॾी लॻी पई, मूं चयो मां दाख़िल न थी, जेका दवा ॾियण जी ॾाढी वरी मां दाख़िल न थी वियुसि, मूंखे वापसि वञिणो आहे वापसि। ऐं ख़ुदा जी कुदरत जो दवा जेका ॾिनई हिकिड़ो बदन खाधुमि त जेको अॻु में मां ठीकु ठाक हुउसि, उन दवा खाइण खां अञा वधीक तबियत ख़राब थी वई। दवा उछलाए, हालांकि उहा दवा ॾाढी क़ीमती हुई, सम्झो पाकिस्तानी 20-25 रुपए जी दवा हुई, पर मूंखे अमड़ साईं जी ख़िदमत में पहुचणो। ख़ुदा ॼाणे कपड़ त रब जी हुई न, त छा थियणो आहे, कीअं थियणो आहे, हुनखे मौत जी ख़बर न पए। त मां सम्झां थो अमड़ साईं जी कशिश हुई जेका मूंखे छिके। गुज़रियल राति नेशनल पार्क में जलसो, उन्हनि जूं फोनूं हुयूं त अचो अचो जल्दी कानदार में, ऐं मूंखे कशिश हिते वठी आई अमड़ जी ख़िदमत। मुंहिंजा दोस्तो, त माउ पीउ वॾी अल्लाह जी नेमत आहे। उन्हनि जी ख़िदमत, उन्हनि जी फर्मा बरदारी करण सां अल्लाह ताला जल शान रहमत निशावर कयो। आका दो जहां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजी उम्मत खे ताकीद फरमायो आहे पंहिंजे पीउ माउ जी ख़िदमत करण, ऐं उन खां पोइ उनजी दिलजोई करणु। क़ुरान शरीफ़ में रब्बुल आलमीन जल शानहू अजीब ऐं हसीन पैराए में पीउ माउ जे ख़िदमत जो अमर फरमायो आहे। तव्हां ॿुधो त अल्लाह ताला क़ुरान में छा थो फरमाए, वो वसैनल इंसान बिवालिदैहि। हिते माना वसियत न कबी, वसियत मोह माण्हू मरण वारो वसियत कंदो आहे। जॾहिं अल्लाह जी ॻाल्हि हुजे त उते वसियत न कबी, उते ताक़ीदी हुकुम आहे। अल्लाह तव्हांखे ताक़ीदन हुकुम थो करे, बिवालिदैहि एहसाना, पंहिंजे पीउ सां ऐं पंहिंजे माउ सां एहसान कजो। हमलतहु उम्मुहु कुरहन, माउ पंहिंजे पेट में तव्हांखे ॾाढी अंजाई सां खणे थी। 9 महीना माउ जे पेट में रहो था, जेको तव्हां इंसान जे अंदरि ॿियो इंसान, माण्हू जे अंदरि माण्हू, पोइ जेको अंदरि खणे थी त उहे 9 महीना जेका मुशक़त ऐं तकलीफ़ अमड़ बर्दाश्त करे थी। तव्हां ॾिसो, तव्हांजे घर में का औरत हामला हूंदी आहे त उन जो कहिड़ी हालत हूंदी आहे, केतिरी हुनखे तकलीफ़ हूंदी आहे। उहो सिंधी में उॾरेण सॾिबो आहे, तकलीफ़ थींदी आहे। ऐं जीअं जीअं 6 महीननि खां पोइ पेट गरो थींदो, वज़न वधंदो वेंदो त वधीक तकलीफ़ थींदी वेंदी आहे। अल्लाह जो क़ुरान में फरमाए त हमलतहु उम्मुहु कुरहन, माउ पेट में खणे थी ॾाढी अंजाई सां, वॾी मुश्किल सां पंहिंजे बच्चे खे संभाले थी पेट में। वॾा छो कुरहा, वरी जो ॼणे थी त ॼण त अञा वॾी मुसीबत आहे। दर्द ज़हन, ॿियम जा सूर, मौत ऐं ज़िंदगी जी कश्मकश हूंदी आहे। ऐं केतिरियूं औरतूं वीचारियूं इन ॿियम जी तकलीफ़ में मरी वञनि थियूं। रब्बुल आलमीन जल शान क़ुरान में फरमाए थो त माउ जेका तव्हांखे खणे थी पेट में, वरी ॼणे थी, इहो खणणु ऐं ॼणणु तकलीफ़ मथां तकलीफ़ आहे। वहमलुहु वफिसालुहु सलासून शहरा, पेट में खणणु 9 महीना ऐं वरी थञ प्यारणु, ये कुल 30 महीना। घणा महीना? 30 महीना पेट जा ऐं थञ वारा, कच्छ वारा। पेट जे अंदरि खणे थी, वरी पेट खां ॿाहिरि कच्छ ते खणे। इहो ज़मानो घणो आहे? 3 वरनि जो 30 महीना आहे।
رب العالمین جل شانہ فرمایا حملہ وفصالہ 30 شہرا، یہ 30 مہینہ امڑ تاجلا مشقتوں برداشت کرے تھی، دکھن مجا دکھ سے تھی، تکلیفوں مجا تکلیفوں کھڑے تھی. چھا انہیں جو تمہارے مطلب حق نہ ہے؟ چھا انہیں جو تمہارے لائے احسان کرنے جو حق نہ ہے تمہارے مطلب؟ رب العالمین جل شانہ فرمایا حتی اذا بلغ اشدہ وبلغ 40 سنہ قال رب اوزعنی ان اشکر نعمتک التی انعمت علی وعلی والدی. مجھے کو فرما بردار بچو نا جی مل جوانی کے پہنچے تو 40 سال کی عمر کے پہنچے تو رب کا دعا گھرندو اے مجھا مولا مجھے توفیق کرے تو ماں تجھو شکر ادا کیا پنجے ابے امڑ جو شکر ادا کیا جیکے نعمتوں تو مجھے متا کیوں ہیں اے مجھے ابے امڑ دے متا تو نعمتوں کیوں ہیں مجھے توفیق کرے تو ماں تجھو شکر ادا کیا. بیجا جی قرآن مجید میں رب فرمایا ہوا رب کائنات فرمایا ہوا اشکر لی والے والے والدیک اشکر لی والدیک، مجھو شکر ادا کر ऐं पंहिंजे पीउ माउ जो शुक्र अदा कर. अनिश्कुरनी वलिवालिदै, मुंहिंजो शुक्र अदा कर ऐं पंहिंजे पीउ माउ जो शुक्र अदा कर. रब्बुल आलमीन फरमायो अकीमुस सलात व आतुज़ ज़कात, नमाज कायम कयो ऐं ज़कात ॾियो. ॿई हुकुम गॾु. अनिश्कुरनी वलिवालिदै, मुंहिंजो शुक्र कर ऐं पंहिंजे अबे मां जो शुक्र अदा कर. हिते मुफ़स्सिरनि लिखियो आहे त क़ुरान में 3 आयतूं अहिड़ियूं आहिनि जेके हिक ॿिए सां लाॻापियल ॻंढापियल आहिनि. पहिरीं शइ खे ॿी शइ खां लाज़िम मलज़ूम करार ॾिनो वियो आहे. जेकॾहिं पहिरीं शइ करे कोई न करे त पहिरीं क़बूल न को. अकीमुस सलात व आतुज़ ज़कात, नमाज़ क़ाइम कयो ऐं ज़कात ॾियो. हाणे नमाज़ पढ़े थो मालदार आहे, ज़कात नथो ॾिए त हुनजी नमाज़ क़बूल न पवंदी. जेसीं ताईं ज़कात न ॾींदो तेसीं ताईं मालदार जी नमाज़ क़बूल न पवंदी. अनिश्कुरनी वलिवालिदै, मुंहिंजो शुक्र कर ऐं पंहिंजे पीउ माउ जो शुक्र अदा कर. जेकॾहिं पीउ माउ जो शुक्र न अदा करे भली अल्लाह जो शुक्र अदा कंदो रहे, भली अल्लाह ताला जल शानू जी इबादत कंदो रहे, पर तेसीं क़बूल न पवंदसि जेसीं पंहिंजे पीउ माउ जो शुक्र न अदा कंदो. जाए वक़दा रब्बुक अल्ला ताबुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैनि इहसाना. अल्लाह जो हुकुम आहे त तव्हां अल्लाह खां सवाइ ॿिए कंहिंजी पूॼा ऐं बंदगी न कयो ऐं पंहिंजे पीउ माउ सां एहसान कयो. हाणे को माण्हू अल्लाह जी बंदगी करे, इबादत करे, ज़िक्र करे, फ़िक्र करे, बंदगी रब जी घणी करे, पर जेकॾहिं अम्मा जी ख़बरगिरी नथो करे, पीउ माउ सां चङाई नथो करे त उन जी उहा अल्लाह जी इबादत बि क़बूल न पवंदी. तव्हां ॻाल्हि सम्झी? भली लख इबादतूं करे पर जेसीं अबे अम्मा सां एहसान जी चङाई न कंदो तेसीं ताईं उन जी उहा रब जी बंदगी बि अल्लाह वटि क़बूल मंज़ूर न थींदी. दोस्तो, हाणे तूं इबादत करी, अल्लाह खे यादि करी, ज़िक्र फ़िक्र करी, पर जेकॾहिं अबो अम्मा तुंहिंजे नाराज़ आहिनि त तुंहिंजी इबादत तुंहिंजे कननि खां मथे नथी चढ़े. हाँ, जेकॾहिं पीउ मां अहिड़ी ॻाल्हि ते कामिल आहिनि जेका गैर शरई आहे. ला ताअत लिल मखलूक फी मअसियतिल खालिक, मखलूक जी अहिड़ी फर्माबरदारी न कयो जंहिंमें ख़ालिक जी बेफ़रमानी थिए. पीउ चवे शराब जी बोतल वठी आ, तूं चई हाणे कीअं कयां, अबो आहे बेफ़रमानी कंदुसि त अलाह नाराज़ थींदो.
بالکل نہ پی ماں چے تو شرک کر پی ماں چے تو کفر کر پی ماں چے تو کہ گناہ جو حکم ॾिए थो त उहो चयो न मञंदे तुंहिंजे मथां को बि गुनाह न मासियत में इताअत न आहे पुट ही उसूल आहे शरीयत जो तवजो सां ॿुधो मासियत में इताअत न आहे कहिड़ो बि हक़दार आहे जेकी इताअत कई वञे पर उहो मासियत जो हुकुम ॾिए थो इहो हुकुम न मञिबो को उस्ताद हुजे पीर हुजे मुर्शिद हुजे अबो अमा हुजे कहिड़े बि हस्ती वारो हुजे हता के वक़्त जो बादशाह हुजे पर मासियत जो हुकुम ॾिए मासियत जो चयो न मञिबो हिकिड़ा असां बि सबूरा हुया हुया सफ़र में हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन ख़ुदि उन्हनि खे मोकिलियो हिकिड़े लश्कर जी सूरत में कंहिं ग़ज़वे जे लाइ कंहिं जंग जे लाइ असां जी जमात वई पोइ साईं करीमन फरमाती फलाणो शख़्स जेको आहे इहो तव्हांजो सालार आहे अॻवान पंहिंजे अॻवान चयो वञे पोइ जंग ते विया जॾहिं अध रस्ते ते विया त उहो जेको अॻवान साईं बणाए ॾिनो न उन जो काठियूं गॾु कयो हुकुम मञिणो आहे सरदार जो हुकुम आहे साईं जन असांखे अमीर बणाए ॾिनो आहे हुकुम मञिणो आहे काठियूं गॾु कयूं ढेर काठियूं जो गॾु थी हाणे हिनखे बाहि ॾिनो हाणे चई त माता जो छा आहियां तूं त असांजो अमीर आहीं हुज़ूर जन छा फरमायो हुज़ूर जन फरमायो त तुंहिंजो चयो वञो तूं असांजो अॻवान आहीं कि हाणे मुंहिंजो हुकुम आहे बाहि में टपो परेशान थी विया त हुज़ूर जन फरमायो आहे त हिनजो चयो वञिजो असांजो अमीर आहे अॻवान हाणे हे पुछे थो बाहि में टपो ॾियो उन में हिकिड़े असाबी ॿुधी चयो ॻाल्हि ॿुध तूं जेको ॿियो कमु चवंदे तूं उहो तुंहिंजो मञंदासीं इन बाहि खां भॼी त असां मुस्लमान थिया मुस्लमान थिया हाणे तूं असांखे तुंहिंजो बाहि में टपो ॾियो सो असां इहो तुंहिंजो चयो न मञंदासीं ही मां तव्हांजो अमीर आहियां तव्हांखे रसूल जन रसूल लाइ हुकुम ॾिनो आहे मुंहिंजो चयो मञणु भली रसूल हुकुम ॾिनो बाहि खे छॾे त असां मुस्लमान थिया वरी तूं चवण त बाहि इहो असां हुकुम ॾिनो चयो न वञो मोटी आया पोइ साईं करीमन सां इहा ॻाल्हि कयो पाण फरमायो त जेकॾहिं तव्हां इन जो चयो मञी ऐं बाहि में टपो ॾियो हा त हमेशह बाहि में सड़ंदा रहो बाहि मां कॾहिं न निकिरो मूं कॾहिं तव्हांखे चयो आहे त मासियतुनि में फर्मा बरदारी कयो फर्मा बरदारी थींदी आहे चङे कमनि में चङाइनि में फर्मा बरदारी थींदी आहे पीउ मां जेको चङाई जो हुकुम ॾींदो बिल्कुलु चयो वञिबो पर जेकॾहिं कुफर जे लाइ मासियत जे लाइ बुराई जे लाइ बेफ़रमानी जे लाइ चवंदो इहो चयो न वञो भली उस्ताद हुजे भली पीर मुर्शिद हुजे जेकॾहिं नबी सोने जे सुन्नत ऐं शरीअत जे ख़िलाफ़ हुकुम ॾिए थो त असां उनखे न मञंदासीं मुंहिंजा दोस्तो बाक़ी जेकी ॿिया दुनियावी मामलात आहिनि कमु कारोबार आहिनि ॾेतियूं लेतियूं आहिनि ख़रीद फरोख्त आहे उन्हनि में पंहिंजे पीउ माउ खे तरजीह ॾिनी उनजो चयो वञिबो उनजी फर्माबरदारी कबी चओ साईं फरमाईंदा अल्लाह जो रज़ा हूंदो अबे अमड़ जी रज़ा में हूंदो आहे
अल्लाह जो डमर ऐं कहर ऐं कावड़ पीउ मां खे नाराज़ करण में कीअं ख़बर पए तो ते अल्लाह राज़ी आया नाराज़ आ निहारे ॾिसजे अबो राज़ी ते सम्झ त अल्लाह जॾहिं अम्मा तो ते राज़ी आ त सम्झ अल्लाह बि तो ते राज़ी ये अबो मड़ नाराज़ आ सम्झ त अल्लाह बि तो ते डंबियल जो सल्लल्लाहु पंजाब में हिकिड़ो बुज़ुर्ग हुयो हज़रत फतेह मोहम्मद रहमतुल्लाह जो पुटु हूंदो हो तमामु घणो ख़िदमतगुज़ार हूंदो हो पीउ वाले साहब पुराणो थी वियो बुढड़ो थी वियो थी वियो हुनजा हथ किरी विया पोइ उहो नींदो साहिबज़ादो मानी ठाहे गिर भॼी पीउ खे पंहिंजे हथनि सां खाराईंदो बुज़ुर्ग जेॾी महिल वालिद साहिब मस्जिद में वेंदो हो छॾियो उहा खणी उनखे पंहिंजे रुमाल में वेढे वरी हिते हीअं पंहिंजे सीने सां लाहे दिलि सां लाहे हलंदो वो बुजुर्ग वेठो मजलिस कंदो हो त वेठो हूंदो साहिबज़ादो वरी मोटंदो हो त वरी गॾु ॾिसण ईंदो तेसीं मानी न खाईंदो हो जेसीं बुजुर्ग खे न खाराए तेसीं पाण न सुम्हंदो हो जेसीं वालिद साहिब खे सुम्हारे पोइ हिकिड़े ॾींहं में वालिद साहिब चयोसि पुट तो ॾाढी मुंहिंजी ख़िदमत कई आहे हाणे वेह त तोखे दुआ ॾियां थो जो दुनिया तुंहिंजी ख़िदमत कंदी तोखे वरी कंहिंजी ख़िदमत जी ज़रूरत न पवंदी उन पीउ दुआ घुरियसि उन दुआ जो रंग अहिड़ो लॻो जो वक़्त जो वॾो ज़माने जो वली कामिल बणियो ऐं लखे माण्हू हुनजा मुरीद ऐं ख़िदमत गुज़ार दोस्तों पंहिंजे अबे अम्मा जी ख़िदमत कयो उनकी फर्मा बरदारी कयो ऐं नेक रस्ते ते हलो ख़ुसूसन ही सर्दी जी मौसम या तव्हांजे लाइ आज़माइश जी मौसम सर्दी जी मौसम इम्तिहान जी मौसम आहे हबीबुल करीम फरमायो आहे त अश्ता रबीउल मोमिन सियारे जी मौसम मोमिननि जे लाइ बहार जी मौसम मोमिननि जे लाइ लुट जी मौसम आहे गनीमत जी मौसम आहे सियारे जी मौसम छो त सियारे जा ॾींहं नंढड़ा रोज़नि जी सहूलियत सियारे जूं रातियूं वॾियूं इबादत जी सहूलियत निंड बि करे वरी इबादत बि करे 8-10-12 कलाक मिली था वञनि सुम्हण नमाज़ पढ़ण खां पोइ बि 10 कलाक त पक्का मिलनि था उनमें माण्हू 2 कलाक निंड बि करे वठे वरी नफ़िल पढ़े तहज्जुद पढ़े ज़िक्र करे इबादत करे अल्लाह ताला जे हुज़ूर में दुआ मुनाजात करे तरह तरह जूं इबादतुनि जो लुत्फ़ ऐं सुरूर वठे ऐं नफ़्स जो हक़ अदा करे वठे राति इबादत जे लाइ मौज़ून आहे सियारे जी मौसम वरी ॾींहं न कॾहिं रोज़ो रखे न उठ जी न पाणी जी न को बुख जी सुकून सां रोज़ो थी वेंदो न कॾहिं रोज़ा बि रखे ऐं राति जो इबादत भी करे पर फरमाईंदा त सियारे जे मौसम में उठ मस्त थींदा आहिनि उठ सियारे में मस्त थींदा आहिनि को जेको 2 बोरियूं खणंदो आहे हुन ते 4 बोरियूं रखंदा
जेको 4 बोरियूं खणंदो हुन ते 6 बोरियूं रखंदा पर हुनखे परवाह न हूंदी आहे दिलियूं कढंदो बबकियूं ॾींदो ॿियो ॾींदो आहे परवाह न हूंदी दोस्तो फ़क़ीरो हीअ मौसम जेका आहे सा फ़क़ीरनि जे लाइ वॾी गनीमत जी मौसम मुनाफ़िक़ माण्हू उज़र कंदा बहाना कंदा खोटा उज़र कंदा चवंदासीं कीअं तहजुद ते उथूं सीउ आहे वुज़ू कीअं कयूं ॾुखियाई आहे मुंहिंजा दोस्तो पर सचनि ॿारनि खे उज़र एतिराज़ न हूंदो बहानो न हूंदो असांजो फरमाईंदा त सेवण में हिकिड़ो बुज़ुर्ग हूंदो हो हज़रत मखदूम मोहम्मद सेवाणी रहमतुल्लाह मशहूर फ़क़ीर हूंदो तो गोड ॿधंदो हो बसि गोॾे खां दुन न थियनि सियारे जी मौसम ऐं दादू जा सीउ बि मशहूरु आहिनि दादू में हाणे त कोन्हनि खे अॼु अब्दुल क़ादिर ख़बर हूंदी त असां नंढा हुयासीं अॻे बि अहिड़ा सीउ हूंदा जो सुबुह जो उथंदासीं त हीअं पंहिंजो पलाल इहो पियो हूंदो रस्तनि ते बर्फ़ ॼाई पई वॾा सीउ थींदा 22 साल अॻु में जी ॻाल्हि आहे तमामु घणा सीउ थींदा त इहो सियारे जी मौसम में इनखे सेवण शरीफ़ जे ॿाहिरूं अड़ल ऐं दानस्तर वाह आहे उहो अड़ल वाह सां इहो मस्तु फ़क़ीर ईंदो हो गोॾ ॿधल हूंदीसि बसि पोइ उन पाणीअ में टुॿी हणे अहिड़ो थधो पाणी माण्हू ॾकनि पिया कोटनि कंबलनि में पाण खे विकाइनि पिया पर हुन में टुॿी हणी पोइ उतर जे साम्हूं हवा लॻंदी हुनखे साम्हूं हली चवंदो अल्लाह केॾी हवा थधड़ी माण्हू पिया ॾकंदा हुनखे इश्क इलाही जी तपश गर्मी अंदर में मोहब्बत मौला जी मर्च पिया भरनि कनकट का पट कापड़ी कनोटिया कनची सदा बेहन साबुरी सामो उतरही जितना कया फकीर हलो त क्या पसंद जा मोहब्बत अजीब से असांखे मोहब्बत न आहे करे उज़र था कयूं साईं ताजुद ते कीअं उथूं साईं निमाज़ कीअं पढ़ूं फजर ते कीअं उथूं सीउ आहे दर्द आहे मुनाफ़िक़ माण्हू जीअं दर्द तीअं हद ऐं मोमिन जीअं दर्द तीअं हद मुंहिंजा दोस्तो उज़र न कजो बहानो न कजो ही मौसम भली अथव ॾाढी फ़क़ीरो अल्लाह खे राज़ी करण जो वक़्तु रब खे रिझाइण जो वक़्तु अथव दुनिया फानी आहे ज़िंदगी बेबका आहे लॾ पड़ा लॻी पई जानी जुदा थींदा पिया वञनि मुंहिंजा दोस्त वञण वारा पखी पिया था उॾामंदा चूंड भावे हिन जाइ ते हिन मस्जिद में मुंहिंजा मिठड़ा मुर्शिद करीम तकरीम कंदा हुया नसीहत कंदा हाणे हिते मां जे उथाए बीहारिया त हेॾे इज्तिमा में को 5-7 माण्हू ॾिस हूंदा साईं जे ज़माने में सभु अलाह खे प्यारा थी हालांकि एॾो वॾो वक़्तु बि न गुज़रियो घणा साल थिया 27 सालनि में ईअं इज़राइल धोई छॾियो मुल्क उहे जेकी पुराणा फ़क़ीर आहिनि बाक़ी के कलील बचाइनि सरवाण बि वियो उहा जमायत बि वई मुंहिंजा दोस्तो हीअ दुनिया ॾाढी बेवफ़ा ऐं बेबका अथव मुंहिंजा दोस्तो दुनिया जी हर शइ फानी अथव हर शइ बेबका अथव अॼु अम्मा साहिब खे दफ़न कयूं पंहिंजे हथनि सां कयो वरी सोचां पियो त मुंहिंजी अम्मा अकेली त न आहे असां पुट आहियूं न्यायूं केॾो वलर वकर आहे हीअ सॼी जमायत बच्चा आहिनि केॾे राति वलर लाइ पर वञे थी त अकेली वो कपड़ा बि लाहे वरितो ओ अड़स कर कफनी पाए बिना कीर्तन वारो कसम में मां सोचां पियो त ही जहान जो जगत
یا کہ امام کے پانی پانی واتن جا جڑا کدی کھایا ماں تو ہتھ نہ کر پر سنتا پورا حکم ہے اللہ دوست عبرت کرائے دنیا جگہ ٹکی ہے وہ ابو وہ اما جے کے پالن تا لپائن تا وری سبانے انہن کے پنجتن دا پوری ودن تا کیلا وہ ڈیڑا سے توڑنے
اللہ کے حکم کے عمل کرنے والا بن کی ونو ان دنیا کے بے ثباتی بے مخائی کے اجر سے ڈس میرا دوستو اجرائیں صبح نہ ہوتا میرا دوستو کرے وٹھو کچھ کرنو آ پجے آخرت جنا پیار کیو جی کچھ پیار کرنو نماز سے محبت رکھو ذکر سے محبت رکھو سنت شریعت پہ عمل کیو میرا دوستو مسجد کا برائیں کا بے فرمانی کا آپ کی بچائیو مجھے محبوب جا سچا فرما بردار تھی وجو رفتان دنیا آخرت آباد اللہ تعالیٰ جل شان شاء سبھی کے عمل کی توفیق نصیب فرمائے اما سائن کے درجات کے مزید بلندی عطا فرمائے قریب سنن مزار کے پنی رحمتوں پنی برکتوں جو مرجع بنائے اللہ تعالیٰ حضور کی ساری امت کے رسول اللهم يا رب بالمصطفى بالمقدس مشکل زندگی کی مشکلات کو قرض قرض معاف یا اللہ یہ کی پریشان جو پریشان کریم رب حبیب سب کی سارے مجموعے